अस्सलाम वालेकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोर जो। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त एडोब इलस्ट्रेटर में पाण सिंधी ऐं उर्दू कीबोर्ड कीअं इस्तेमालु करियूं जे टुटल लॻंदा या जीअं इंस्टॉल खे हिनखे एडोब इलस्ट्रेटर खे खोलींदुसि। जीअं हिते मोहम्मद शामिल, ठीक आहे। ऐं हीउ मोहम्मद शामिल लिखां थो त सिंधी हूंदा या उर्दू। पहिरीं इंस्टॉल करण खां पोइ अहिड़े नमूने सां लिखियलु अचंदा, ठीक आहे। इहा अखर सही कोन था ॾिसण में अचनि, ठीक आहे। लाम मीम शन दाल हे मीम अहिड़े नमूने सां हिननि जी सेटिंग कीअं करियूं। हिन जे लाइ पाण खे हलिणो पवंदो एडिट में वञी रेफरेंस में वञी हिन मंझि टाइप में वेंदासीं ऐं हिते शो लिखियलु हूंदो शो ईस्ट एशियन ऑप्शन, ठीक आहे। हिन खे पाण खे टिक करणो पवंदो शो इंडेक्स ऑप्शन। हिन खे हिते कंदासीं ऐं हिते ओके कंदासीं। हाणे पाण लिखंदासीं जे मोहम्मद, हिनखे हिकु दफ़ो रीस्टोर कंदासीं, बंदि करे वरी खोलींदासीं। नएं खां वरी खोलींदासीं। बंदि करे वरी खोलींदासीं, ठीक आहे। इन खां पहिरीं मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं मुंहिंजियूं वीडियो तव्हांखे मिलंदियूं आहिनि। क्रिएट न्यू कंदासीं, इन खां पोइ क्रिएट कंदासीं। हाणे लिखंदासीं हिते हिन जी साइज़ थोरी अखरनि जी वॾी कंदासीं जीअं सही नमूने सां ॾिसण में अचे। हाणे हिते लिखंदासीं मोहम्मद शामिल, अहिड़े नमूने सां तव्हां लिखी सघो था। अहिड़े नमूने सां हाणे ही अखर बिल्कुलु सही लिखण में ईंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, ठीक। अहिड़े नमूने सां तव्हां लिखंदा तव्हांखे सही अखर लिखण में मिलंदा। त अखर टुटल थिए लॻा, हाणे बिल्कुलु सही हूंदा, ठीक आहे। बसि हिकु दफ़ो सेटिंग कंदा, उन खां पोइ तव्हांखे बार बार सेटिंग करण जी ज़रूरत कोन पवंदी। पोइ जेसि ताईं हिनखे तव्हां अनइंस्टॉल करे जेसि खां वरी इंस्टॉल कंदा त पोइ वरी हीअ साॻी सेटिंग करणी पवंदी। जेकॾहिं अनइंस्टॉल न कंदा त इहा सेटिंग तव्हांजी यकी रहंदी, ठीक। इंशाअल्लाह मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं मुंहिंजियूं अहिड़ियूं वीडियो तव्हांखे मिलंदियूं रहनि।